नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ईंदम। पॉपुलेशन वेलफेयर इदारे कंडियारो तरफा गोठ दरगाह पीर शेख अहमद में एक आगाही कैंप कारनार मीटिंग जो इनेकाद कयो वियो। दुनिया में वधंदड़ आबादी जी रोकथाम जो सिलसिलो ज़ोर शोर से जारी है। नंढो खानदान खुशहाल घराणो तहत गोठाणन के आगाह कयो वियो। इन प्रोग्राम में गोठ जी सानियावंद दुरन जफर कुरैशी, सैयद नियाज हुसैन शाह, सैयद मुनीर शाह, आमिर कुरैशी जिन शिरकत कई। उन मौके ते इदारे जे अल्ताफ सोलंकी, सोशल मेल SMM मोबिलाइज़र नियाज अहमद अजन, मोबिलाइज़र मुनवर अली पीरजादो जिन गोठाणन के बुधायो त असांजो इदारो वक्फे जा टिका बार बंद कराइण ऐं ॿिया ऑपरेशन मुफ्त में कंदो आहे। अवाम के घुर्जे त असां सां सहकार करे नंढो खानदान हुजण सां असां खोड़सार मुआशी ऐं समाजी मसला आसानी सां हल थी सघनि था। इदारे तरफां ॾियण लाइ हैंड बिल ऐं कुछ दवाऊं पिण ॾिनियूं वयूं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।